गढ़ी यासीन में खोराक खाते जूं कार्रवाइयूं। ज़ख़ीरो कयल कणिक जूं 60,000 बोरियूं हथ गोदाम सील। गढ़ी यासीन में डीएफसी शिकारपुर काज़ी रफ़ीक अहमद, फूड इंस्पेक्टर गढ़ी यासीन आसिफ मक्सी, असिस्टेंट कमिश्नर निज़ामुद्दीन जतोई पुलिस साण करे गढ़ी यासीन शहर जे रखण नाके ते क़ाइम भुट्टा राइस मिल ते छापो हणी मिल अंदर गैरकानूनी ज़ख़ीरो कयल कणिक जूं 40,000 बोरियूं हथ करे मिल खे सील करे छॾियो। ॿिए पासे साॻी टीम डाया राइस मिल ते छापो हणी मिल अंदर ज़ख़ीरो कयल कणिक जूं 20,000 बोरियूं हथ करे मिल ॿाहिरां पुलिस एहलकार मुक़रर करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते डीएफसी शिकारपुर काज़ी रफ़ीक अहमद ॿुधायो त हुकूमत पारां कणिक ज़ख़ीरो करण ते पाबंदी लॻाई वई आहे, जॾहिं त गढ़ी यासीन में वापारियुनि पारां कणिक गैरकानूनी ज़ख़ीरो करण जे इतलाउनि ते कार्रवाई करे 60,000 कणिक जूं बोरियूं हथ करे मिलूं सील कयूं वियूं आहिनि। ॿिए पासे राब्तो करण ते दाया राइस मिल जे मालिक अब्दुल्ला दायो कावशियर डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त हू कणिक 1400 रुपया फ़ी मण ते ख़रीद कनि था ऐं 3500 मण कणिक सरकारी गोदाम ते विकिरो करे चुका आहिनि। हिननि ॿुधायो त गढ़ी यासीन में फूड सेंटर हुजण बावजूदि फूड मालदार मण ते 2.5 किलो कणिक कटौती करे कणिक शिकारपुर पहुचाइण जो चई रहिया आहिनि, जंहिं करे खेनि फ़ी मण ते 70 रुपया भाड़ो ॾियणो पइजी रहियो आहे, जेका सणनि ज़ाती आहे। वापारियुनि मुतालबो कयो त डीएफसी ऐं फूड इंस्पेक्टर जे ॾाढ जो नोटिस वठी साम्हूं इंसाफ़ कयो वञे। अज़हर मीराणी, कावशियर डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गढ़ी यासीन।